काबिल एहतराम महफ़िल के सदर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब, वाइस चांसलर, डॉक्टर मुजीबुद्दीन मेमन साहब, वाइस चांसलर SMIU, साईं शेर मोरानी साहब, फयाद अब्बासी साहब, कमिश्नर हैदराबाद, प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ़ अली साहब सियाल साहब, वाइस चांसलर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम, अदी रशीदा भट्टी, प्रोफेसर डॉक्टर रशीदा भट्टी साहिबा, असो भा ज़ैन अंसारी साहब, डॉक्टर नाहिद काका साहिबा, स्टेज का हेठि वेठल काबिल एहतराम प्रोफेसर डॉक्टर खलील साहब, साईं मांझी साहब, डॉक्टर मांझी साहब, डॉक्टर अलीगौर साहब, डॉक्टर यामीन साहब, मखमूर साहब, प्रोफेसर डॉक्टर जमाली साहब, डॉक्टर जमाली साहब, प्रोफेसर डॉक्टर मौलावर साहब, मुंहिंजा भाइरो ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां ई सम्झां थो त असांखे एप्रिशिएट करणु खपे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन ऐं गॾोगॾु वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी जामशोरो प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब जन खे, जिन सिंध जे हिन वॾे स्कॉलर इन में को बि वाधा न थींदो त साईं न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो साइंसदान तहक़ीक़दान पर गॾोगॾु हिकिड़ो विजनरी अकेडमिक लीडर ऐं एडमिनिस्ट्रेटर बि रहिया आहिनि। ऐं तमामु वॾो मक़ालो लिखी आयो आहियां जंहिंमें कुझु साईं अॻु में ई प्रोफाइल ते ज़िक्र करे चुको आहे, पर आउं एतिरो चवंदो त सिंध ऐं पाकिस्तान जी इल्मी तारीख़ में के शख़्सियतूं अहिड़ियूं थियनि थियूं जिन जो विछोड़ो सिर्फ़ु हिकु इंसान जी ज़िंदगी जी पुॼाणी न हूंदो आहे, पर हिकु मुकमिल फ़िक्री दौरु, हिकु इल्मी रवायत, हिकु इदारे जी सफ़र जी पुॼाणी महसूसु थींदी आहे। प्रोफेसर डॉक्टर अब्दुल क़ादिर अंसारी साहिब बि अहिड़े नायाब शख़्सियतुनि मां हिकु आहे जिन पंहिंजी पूरी हयाती इल्मु, साइंस, तहक़ीक़, तदरीस ऐं इदारे साज़ी ऐं आला तालीम जी ख़िदमत लाइ वाक़ुफ़ु करे छॾी। 11 मई 2026 ते जॾहिं सदर दादाणे जी ख़बर इल्मी हलकनि ताईं पहुती तॾहिं ईअं महसूसु थियो ॼण पाकिस्तान जी इल्मी तारीख़ जो हिकिड़ो रोशन ॾीओ विसामी वियो आहे। सदर विछोड़ो कंहिं हिकु ख़ानदान, कंहिं हिकु यूनिवर्सिटी या कंहिं हिकु इदारे जो नुक़सानु न हो, पर उहो मुल्क जे समूरे इल्मी, साइंसी ऐं तइलीमी बिरादरी लाइ हिकु वॾो अहिड़ो सदमो हो जंहिंखे लफ़्ज़नि में बयानु करणु ॾुखियो आहे। हू रुॻो हिकु उस्ताद, मुहक़िक़ या मुंज़िम न हुआ, हू पंहिंजी ज़ात में हिकु मुकमिल इल्मी इदारो, हिकु फ़िक्री तहरीक ऐं केतिरनि ई नसलनि लाइ उमीद जो सरचश्मो हुआ। अहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में जनम वठंदियूं आहिनि, उहे वक़्त जे वहिकरे में गुम न थींदियूं आहिनि, पर पंहिंजे फ़िक्र, किरदार ऐं ख़िदमतनि वसीले वक़्त ते पंहिंजो नालो हमेशह लाइ छॾे वेंदियूं आहिनि। डॉक्टर अब्दुल क़ादिर अंसारी जो नालो पाकिस्तान जी न सिर्फ़ु सिंध पर पाकिस्तान जी तइलीमी तारीख़ में हिकु रोशन ऐं एतिराम लाइक़ु बाब तौरु ज़िंदा रहंदो। मक़ालो तमामु वॾो आहे, उनखे शार्ट कंदुसि। प्रोफेसर डॉक्टर अब्दुल क़ादिर अंसारी जे हवाले सां जिन दोस्तनि ॻाल्हि कई त 4 जनवरी 1938 ते वरांगे खां अॻु में हिंदुस्तान जे तारीख़ी इल्मी शहर हैदराबाद सिंध में जनम वरितो। उन वक़्त में हिकिड़ो ई मुल्क हो। उहो ज़मानो हो जॾहिं सियासी बेचैनी, समाजी तब्दीली ऐं फ़िक्री जागरता जो ज़मानो हो। तइलीम जूं सहूलियतूं महदूद हुयूं, इल्म ताईं रसाई चंद ख़ुशनसीब माण्हुनि खे हासिलु थींदी हुई ऐं सिंध जी वॾी आबादी बुनियादी तइलीम खां महरूम हुई। अहिड़े माहौल में कोई कंहिं ॿार जो न सिर्फ़ु तइलीम हासिलु करणु पर आला तालीम ऐं आलमी तहक़ीक़ जे मंज़िल ताईं पहुचणु हिकु गैर मामूली कामयाबी हुई। डॉक्टर अंसारी पाकिस्तान में जॾहिं आला तालीम जी शुरूआती दौर थिया त हू यूनिवर्सिटियूं उन वक़्त में महदूद हुयूं ऐं जदीद लेबॉरेटरियूं घटि हुयूं, त उन हवाले सां जॾहिं इंसान जी दिलि में इल्म जी सची तड़प हुजे तॾहिं मुश्किल हालतूं बि संदसि हौसले वारो बीह न थियूं सघनि। 1963 में डॉक्टर अंसारी साहब सिंध यूनिवर्सिटी में ज़ूलॉजी में लेक्चरार तौरु पंहिंजे इल्मी ऐं पेशावराना सफ़र जी शुरूआत कई, जीअं साईं चेयरमैन साहब अॻु में ॻाल्हि करे चुको आहे। ऐं दर्सगाह जे हवाले सां हू शागिर्दनि खे पाण पढ़ाईंदो बि हो ऐं गॾोगॾु क़ौम जे मुस्तक़बिल खे सुवारण जो मुक़दस फ़र्ज़ु बि सम्झंदो हो। हू न सिर्फ़ु उस्ताद हो, सिर्फ़ु किताब या सबक़ु पढ़ाईंदो हो, पर शागिर्दनि जी सोच, किरदार ऐं ख़्वाबनि जी तइमीर बि कंदो हो। आला तदरीजी तौरु असिस्टेंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर ऐं पोइ फिजियोलॉजी प्रोफेसर जे अहदे ताईं पहुताऊं। इल्मी तरक़ी रुगो ज़ाती कामयाबी न हुई, पर उहा सिंध जे उन्हनि नौजवाननि लाइ उमीद जो पैगाम हुई
जेके महदूद वसीलनि बावजूदि वॾा ख्वाब ॾिसंदा आहिनि। तदरीस ऐं तहक़ीक़ सां गॾु डॉक्टर अंसारी इल्मी फैकल्टी जी तरक़ी, तहक़ीक़ी माहौल जे वाधारे ऐं इदारनि खे मज़बूत करण में पाण सरगर्म रहिया। जीअं डॉक्टर मांझी साहब ॻाल्हाए वियो त लाइब्रेरी जे हवाले सां पंहिंजो बहितरीनु जेके से माना कोशिशूं वरितियूं सिंध यूनिवर्सिटी जे हवाले सां। ऐं अहिड़े नमूने संदसि हयाती जो सभ खां अहम ऐं तारीख़ी बाब सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम सां वाबस्ता रहियो, जिते हिन 1977 खां 1988 ताईं पहिरीं वाइस चांसलर तौरु ख़िदमत सरंजाम ॾिनियूं। उहो इदारो पंहिंजी शुरूआती तश्कीली ऐं बुनियाद रखण वारे मरहले मां गुज़री रहियो हो। नओं इदारो क़ाइमु करणु ऐं उनखे इल्मी सुञाणप ॾियणु, बासलाहियत उस्तादनि खे गॾु करणु ऐं तहक़ीक़ी शोबनि खे मुनज़िम करणु ऐं शागिर्दनि लाइ मयारी माहौल पैदा करणु को मामूली कमु न हो। मूंखे यादि थो अचे त असांजी जॾहिं 87 88 वारी बैच जी जॾहिं दाख़िला थी हुई त उनमें साईं मुला बख़्श साहब वेठो आहे, उहो हॉस्टल प्रोवोस्ट हूंदो हो। जॾहिं असां दाख़िला वरिती हुई त उन वक़्त में साईं अंसारी सां असांजी पहिरीं मुलाक़ात बि थी हुई। ऐं अहिड़े नमूने पोइ जॾहिं ज़रई यूनिवर्सिटी में जेके कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं त डॉक्टर अल्ताफ़ साहब ऐं डॉक्टर मरीज़ साहब, डॉक्टर मुजीब साहब उन्हनि कॉन्फ्रेंस में घुराईंदा हुआ ऐं पाण ईंदो हो त ॾाढो ख़ुशि थींदो हो, छो जो पाण ई उन इदारे जे पीढ़ जो पथर रखियो हो। डॉक्टर अंसारी पंहिंजी इल्मु, इंतज़ामी सलाहियत, उसूल पसंदी ऐं दूरअंदेशी सां सिंध ज़रई यूनिवर्सिटी खे मज़बूत बुनियादु फ़राहम कयो। हिन यूनिवर्सिटी खे रुॻो डिग्रियूं ॾियण वारे इदारे बदिरां ज़रई तहक़ीक़, ॻोठाणी तरक़ी ऐं क़ौमी मैशत जी बहितरी जो मर्कज़ बणाइण जी कोशिशि कई। हू चाहींदा हुआ त पाकिस्तान जहिड़े ज़रई मुल्क जी ख़ुशहाली ज़मीन, पाणी, हारी ऐं जदीद साइंस सां गॾु ज़रई यूनिवर्सिटियुनि जी गॾियल तरक़ी सां वाबस्ता आहे। सदर क़यादत में ज़रई तइलीम खे इल्मी तहक़ीक़ सां ॻंढणु, ज़रई मसइलनि खे साइंसी बुनियाद ते सम्झणु ऐं तहक़ीक़ जा नतीजा हरनि ते पहुचाइण ते ज़ोर ॾिनो। ऐं उहो ई सबबु जो उन वक़्त में उन ई दौर में फार्मर्स एडवाइज़री सर्विसिस जो बि सिंध ज़रई यूनिवर्सिटी में बुनियादु विधो। उनजो मक़सदु हो त फार्मर्स एडवाइज़री सर्विसिस जे ज़रिए जेका टेक्नोलॉजी आहे उहो न सिर्फ़ु अलमारियुनि ताईं महदूदु हुजे, पर उहो उन आम माण्हू ताईं उहा तहक़ीक़ पहुचे। सदस्य इदारे सां लाॻापियल माण्हू अॼु बि खेनि हिकु उसूल पसंदि, बावकार, बासलाहियत, दूरअंदेश अॻवान तौरु यादि कनि था। हू फ़ैसिला ज़ाती पसंदि या नापसंदि ते न, पर इदारे जे मफ़ाद, इल्मी उसूलनि ऐं क़ौमी ज़रूरतनि जे बुनियाद ते कंदा हुआ। संदसि शख़्सियत में शफ़क़त बि हुई त सख़्तु उसूली बि हुई, मोहबत बि हुई त ज़िमेदारी जो अहसासु बि हो। शागिर्दनि लाइ, उस्तादनि लाइ, साथियुनि लाइ, रहनुमाइनि लाइ, इदारनि लाइ मज़बूत बड़ जी घाटी छांव रहिया। सिंध ज़रई यूनिवर्सिटी में तारीख़ी ख़िदमतूं सरंजाम ॾियण खां पोइ डॉक्टर अंसारी 1988 खां 1989 ताईं सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर मुक़ररु थिया। उहा साॻी दरसगाह हुई जितां हिन इल्मु हासिलु कयो। अहिड़े नमूने हिन सिंध यूनिवर्सिटी में आला तइलीमी मयार जी बहितरी तहक़ीक़ ऐं तइलीम सां गॾोगॾु उनजी इंतज़ामी सुधारनि में पिणु जेको सो माना वॾी जदोजहद कई। 1989 खां 1991 ताईं हू यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन जा चेयरमैन रहिया। उहो इदारो मुल्क जे आला तइलीम जी पॉलिसी, यूनिवर्सिटियुनि जी हमायगी, माली सहकार ऐं इल्मी मयार जी निगरानी जो मर्कज़ी इदारो हो, जेको अॻिते हली हाणे पाकिस्तान हायर एजुकेशन कमीशन तौरु कमु करे रहियो आहे। संदसि नज़र में तइलीम ते ख़र्च का गैर ज़रूरी क़ीमत न, पर क़ौम जे मुस्तक़बिल में सीड़पकारी हुई। हू सम्झंदा हुआ त नौजवानी मुल्क जो असलु सरमायो आहे। उनखां पोइ डॉक्टर अंसारी 1991 खां 92 ताईं पाकिस्तान काउंसिल फॉर साइंस एंड टेक्नोलॉजी ऐं 1992 खां 1998 ताईं पाकिस्तान काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च जा चेयरमैन रहिया। उन्हनि उहिदनि ते रहंदे हू पाकिस्तान जे साइंसी, सनती, तइलीमी ऐं टेक्नोलॉजी पॉलिसियुनि जी धारा जो हिसो बणिया ऐं पाकिस्तान में हुन पंहिंजो पाण खे मञरायो। PCSIR में संदसि ख़िदमत जो ॿियो पासो साइंसी तहक़ीक़ खे सनत, पैदावार ऐं क़ौमी तरक़ी सां ॻंढणु हो। ऐं उहो ई सबबु आहे जो उन वक़्त खां हिन वक़्त ताईं उन ते फोकस कयो पियो वञे त अकेडमिया ऐं इंडस्ट्री लिंकेजिस ते फोकस कयो वञे। जीअं हिन वक़्तु हायर एजुकेशन कमीशन जेका सा ओरेक बि क़ाइमु कई आहे, ऑफिस ऑफ इनोवेशन रिसर्च एंड कमर्शलाइजेशन। संदसि निगरानी हेठि सनती टेक्नोलॉजी, केमिकल साइंस, फूड साइंसिस, इंजीनियरिंग ऐं लागू तहक़ीक़ जे मैदान खे अॻिते वधाइण लाइ कोशिशूं कयूं वयूं। डॉक्टर अंसारी पंहिंजी तवील पेशेवराना सफ़र दौरान पाकिस्तान जे केतिरनि ई मोतबर यूनिवर्सिटियुनि, साइंसी फॉर्मनि, पॉलिसी इदारनि ऐं तइलीमी तंज़ीमनि सां वाबस्ता रहिया। कायदे आज़म यूनिवर्सिटी, यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी लाहौर, ग़ुलाम इसा ख़ान इंस्टीट्यूट, इसरा यूनिवर्सिटी ऐं ॿियनि केतिरनि ई इदारनि जे बोर्डनि, सिंडिकेट्स ऐं पॉलिसी फॉर्मनि में संदसि आला राय खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। हू पाकिस्तान साइंस फाउंडेशन, पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल, नेशनल कमीशन फॉर साइंस एंड टेक्नोलॉजी सां लाॻापियल फॉर्मनि में पिणु सरगर्म रहिया। संदसि शख़्सियत जी वॾी ख़ूबी उहा हुई त हू कंहिं बि उहिदे खे ज़ाती वकार या ताक़त जो ज़रियो न सम्झंदा हुआ, पर उनखे क़ौमी ज़िमेवारी ऐं अवामी अमानत सम्झंदा हुआ।
डॉक्टर अंसारी बुनियादी तौर एक आलिम उस्ताद महक़क़ हुआ। हिन फिजियोलॉजी बायोकेमिस्ट्री तैलीमी पॉलिसी ऐं तरक़ियाती मौज़ूअनि ते क़ौमी ऐं बैनुल अक़वामी इल्मी फोरम ते पंहिंजो किरदारु अदा कयो। संदसि फ़िक्री ख़िदमतुनि जो हिकु अहम पहलू सिंधी ॿोली में साइंसी इल्म खे आम करणु हो। हिन सिंधी ॿोली में साइंस जी लुग़त ते कमु कयो ऐं मूंखे यादि थो अचे त 1996 में प्रोफेसर डॉक्टर रजब अली मेमन साहब असां वटि हींअर मौजूदु न आहे, पर उन जो दौर में मुंहिंजा दोस्त हिते वेठल आहिनि, त साईं अंसारी साहब खे घुराए उन वक़्त में उन साईं अब्दुल कादर अंसारी खे बि घुरायो ऐं साईं हमीद सिंधी साहब बि गॾु हो, साईं इब्राहिम जोयो बि गॾु हो ऐं ॿिया सिंधिया नाले वारा अदीब गॾु हुआ ऐं उते उन जेका डिक्शनरी हुई उन जो जेको इफ़्तिताह बि करायो, मुहूरत बि कराई ऐं इहा वॾी अचीवमेंट हुई जो सभिनी अदब सां लॻापियल माण्हू खे ज़रई साइंस सां ॻंढियो। पर ॿी वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1999 में मूंखे यादि थो अचे त साईं कलंदर शाह लखियारी ऐं बदर अबलो साहब सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनोजाम में आया ऐं हुननि मूंखे चयो त साईं अंसारी साहब जी जेका डिक्शनरी आहे उहा असांखे खपे थी ऐं असां चाहियूं था त असां इन डिक्शनरी खे एक्सटेंड करे का वॾी डिक्शनरी ठाहियूं। ऐं मूंखे यादि थो अचे त उहा डिक्शनरी साईं खे मूं उतां लाइब्रेरी में अॼु बि मौजूदु आहे, उतां वठी ॾिनी ऐं पोइ उन डिक्शनरी खे एक्सटेंड करे ऐं ज़रायत जी लुग़त जे हवाले सां साइंस ऐं टेक्नोलॉजी लुग़त हुनखे एक्सटेंड कयो। अहिड़े नमूने डॉक्टर अंसार जो क़ौमी ऐं आलमी ख़िदमत जे एतिरा में हुकूमत पाकिस्तान खे 1990 में 17 इम्तियाज़ सां नवाज़ो। उहो एज़ाज़ हिकु रुॻो हिकु फ़र्द जी कामयाबी जो एतिराफ़ न हो, पर हिकु अहिड़ी ज़िंदगी खे क़ौमी सलाम हो जेको इल्मु, ईमानदारी, तहक़ीक़ ऐं इदारती ख़िदमत लाइ वक़फ़ करे छॾियो। ऐं सम्झां थो त मवादु तमामु घणो आहे, शार्ट पियो करियां। 2004 खां 2019 ताईं अलख़ैर यूनिवर्सिटी जे रेक्टर तौरु पूर्ण संदसि इल्मी सफ़र जारी रहियो। उमिरि जे आख़िरी हिसे ताईं हू तइलीम ऐं नौजवान नसल खां जुदा न थिया। केतिरा ई माण्हू रिटायरमेंट खां पोइ आराम जी ज़िंदगी चूंडींदा आहिनि, पर डॉक्टर अंसारी लाइ इल्म जी ख़िदमत कंहिं नौकिरी जी मुदत सां बदल न हुई। तइलीम संदसि इबादत, तहक़ीक़ संदसि सुञाणप ऐं नौजवाननि जी रहनुमाई संदसि ज़िंदगी जो मक़सदु हुई। संदसि लाॾाणे ते मुल्क जी मुख़्तलिफ़ इल्मी, साइंसी ऐं तइलीमी इदारनि पारां जारी कयल तहज़ीबी बयान उन ॻाल्हि जो चिटो सबूत आहिनि त हू रुॻो कंहिं किरदार जा अॻवान न हुआ, पर हू सॼे मुल्क जे इल्मी बिरादरी जी गॾियल सरमायो हुआ। संदसि विछोड़े सां जेको खार पैदा थियो आहे उहो शायदि सालनि ताईं भरिजी सघे। अॼु जॾहिं दुनिया मसनूई ज़हानत, बिग डेटाबेस, बायोटेक्नोलॉजी, ख़ुराक जी सलामती, पाणी जी खोट, मौसमियाती तब्दीलियुनि जहिड़नि पेचीदा मसइलनि खे मोह ॾेई रही आहे, तॾहिं डॉक्टर अंसारी जहिड़नि इल्मी मेमारनि जी फ़िक्र जी अहमियत अञा वधीक महसूसु थी रही आहे। ज़िंदगी असांखे सेखारे थी त क़ौमनि जी तरक़ी रुॻो कुदरती वसीलनि, वॾियुनि इमारतुनि या सियासी नेरनि सां न ठहंदी आहे। क़ौमनि जी हक़ीक़ी तरक़ी इल्मु, तहक़ीक़, ईमानदार क़यादत ऐं मज़बूत इदारनि सां थींदी आहे। संदसि हयाती मां इहो असांखे सबक़ु मिले थो त इदारा ज़ाती मिल्कियत न पर ईंदड़ नसलनि जी अमानत हूंदा आहिनि। उहिदा आर्ज़ी न हूंदा आहिनि, पर सुठा फ़ैसिला, इल्मी रिवायतूं ऐं इदारती क़दुरु सदियुनि ताईं ज़िंदा रहंदा आहिनि। डॉक्टर अंसारी पंहिंजी हर ज़िमेवारी में ज़ात खां मथां ई थी इदारे, इल्म ऐं क़ौमी मफ़ाद खे तरजीह ॾिनी। प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादर अंसारी हिकु मुमताज़ साइंसदान हो। हू माहिर तइलीमदान, इदारे साज़, मुंतज़म, उस्ताद, महक़क़ ऐं फ़िक्री रहनुमा तौरु सदाईं यादि रखियो वेंदो। संदसि ख़िदमतनि पाकिस्तान जी आला तालीम, साइंसी तहक़ीक़ ऐं ज़री तइलीम ऐं इल्मी पॉलिसी ते गहरो ऐं डिघो असरु छॾियो आहे। इन लाइ कंहिं शाइर चयो आहे त उहिदे में का अज़मत न आहे, दौलत में न इज़त आहे, ख़िदमत ख़लक़ साईं यारो ख़ादिम मां मख़तूम थिए थो। ऐं सम्झां थो त अॼु जे मेड़ाके में असांखे हिते कुझु ठहिरा बहाल करणु खपनि ऐं उन ई हेॾी वॾी शख़्सियत, कदावर शख़्सियत पाकिस्तान जी, उन में सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनोजाम जो ऑनरेबल वाइस चांसलर साहब वेठो आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी जो ऑनरेबल वाइस चांसलर वेठो आहे, साईं SMA जो वाइस चांसलर वेठो आहे। त असांखे कुझु गॾियल कोशिशि थिए त असां हिकिड़ो अहिड़ो जेकर संदसि नाले खे यादि करण लाइ संदसि प्रोफाइल पंहिंजी यूनिवर्सिटियुनि में आवेदन करियूं, पर गॾोगॾु का लाइब्रेरी, को रस्तो, को हाल हुनजे नाले डेडिकेट करियूं। वॾी महिरबानी थी तव्हांजी। थैंक यू।